नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हां खे गडाब का ख़बर ॾिना त गडाब जे इलाइक़े सोराब ॻोठ थाणे जी हद लासी ॻोठ में कोरोना वायरस जे ख़तरे सबबि सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान बाद लासी ॻोठ शहर समेत पर्स गिरदाई अंदरि लॉकडाउन जारी। हिकु हफ़्तो गुज़री वञण बावजूद बि उन ते अमल न थी सघियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गडाब मां सईद अहमद चांडियो। हिन वक़्तु मौजूदु आहियूं गडाब जे इलाइक़े कराची जेको लासी ॻोठ आहे उन जो पुछूं था माण्हुनि खां 7 ॾींहं गुज़रण बावजूद बि माण्हुनि खे छा राशन मिलियो आहे न मिलियो आहे, कहिड़ी सहूलियतूं आहिनि। असां हिन हज़रनि खां पुछूं था त छा तव्हांखे मिलियो आहे या छा न। हिते भाई का बि सहूलियत कोन्हे। 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। ग़रीब माण्हू ॾाढो परेशान आहे जेको डेली कमाए डेली ॾियाड़ी जे हिसाब सां घर जो सिस्टम हलाए उनखे का बि सहूलियत कोन्हे। का शइ कंहिंखे न मिली आहे। हर को परेशान आहे। 8 ॾींहं घर में बंदि वेठा आहियूं। 8 ॾींहं अॼु का शइ अहिड़ी सहूलियत ई मौजूदु न आहे। न के मोटर कई आहे न के नुमाइंदा आया आहिनि। इन हवाले सां को बि सहूलियत जो इदारो को अमलो को बि न आयो आहे। लॉकडाउन जे 8 ॾींहं थी विया आहिनि त वज़ीर आला जो का ऐलान कयो आहे ते राशन मिलंदा, खाइण पीअण जूं शयूं मिलंदियूं। उहा सहूलियत को बि बरामद न कई वई आहे। केर बि न आयो, ख़ाली पुछो न थी वियो त पुछो था पर आयो ऑटो बि ब्लैक ते राजा न ब्लैक ते अंदर कोई पोजीशन में घटो आहे किथां आयो। 8 ॾींहं 6 ॾींहं का भाई घर में मत लॻा काटी हिते जा मज़दूर आहियूं। हीअ असांजा कहिड़ा दोस्त आहिनि जेके ॾियाड़ियुनि ते कमु कंदा आहिनि। अॼु 8 ॾींहं आहे असांजे ॻोठ लासी ॻोठ में एॾी बेरोज़गारी थी वई आहे। पर ॾिसूं था त पूरी कराची में ई आहे। हाणे असां मज़दूर आहियूं जेके फैक्ट्रियुनि में असांजा पैसा रहिजी विया उहे बि कोन मिलिया। ऐं उन खां अचानक लॉकडाउन थी वई। हाणे लॉकडाउन में बि असांखे हिनमहिल ताईं कुझु कोन मिलियो आहे। लाट में असांजे लासी ॻोठ में आहियूं जेको सो हिन मज़दूरनि जो चवणु आहे त असां बुख ते ॾाढो 7 ॾींहं था असां कमकार बि न आहे। असांजी रोज़ी बि 500 कमाए 500 खाईंदा हुआसीं। उन जे बावजूद वेठा आहियूं। कोई बि अहिड़ो चुडल नुमाइंदो असां वटि न आयो आहे। मूंसां गॾु कैमरा में इरफान अली बोले थी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।